अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में आओ या मुदस्सिर अब्बास। तफसीली खबरों का पहिरीं एक नज़र हेडलाइंस ते। JUI सरबराह मौलाना फजल रहमान GPP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अॻूणे सदर आसिफ ज़रदारी सां मुलाक़ात। 1.5 कलाक जारी रहंदड़ मुलाक़ात में अहम मामलनि ते ॻाल्हियूं। मुलाक़ात दौरान हुकूमत खे टफ टाइम ॾियण ते इत्तफ़ाक़। आसिफ ज़रदारी चयो आहे त पहिरियों ई चयो हो त इमरान खान हुकूमत हलाइण जे अहल न आहे। कोरोना मामले ते इमरान खान जी नाअहली साम्हूं अची वई। NFC ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। सिंध हुकूमत जाली डोमिसाइल जी जांच लाइ ज़िले सतह ते कमेटियूं क़ाइमु करे छॾियूं। नोटिफिकेशन जारी। कमेटियूं कमिश्नर्स जी सरबराही में जांच कंदियूं। गुज़िरियल 10 सालनि दौरान जारी कयल जाली डोमिसाइलनि जी जांच कई वेंदी। सिंध में कोरोना वायरस वधीक 36 हयातियूं गिरकाए छॾियूं। 1468 नवां केस ज़ाहिर। सूबे में फौतनि जो अंगु 1713 ऐं मरीज़नि जो अंगु 1,02,368 थी वियो। ओले वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध में 1069 मरीज़नि जी हालत गंदी जोगी आहे, जिन मां 113 मरीज़ वेंटिलेटर्स ते आहिनि। वधीक 1538 मरीज़ ठीकु थियण खां पोइ तंदुरुस्त थींदड़नि जो अंगु 59,165 थी वियो आहे। JIT रिपोर्ट पेश करण ते सूबाई वज़ीर सईद गनी जी अली ज़ैदी ते तनक़ीद। सईद गनी चयो आहे त अली ज़ैदी वटि सबूत मौजूद आहे त शाहिद बणिजी वञे। ॿुधायो वञे बल्दिया टाउन जी JIT केॾांहुं गुम थी वई। सदर गवर्नर ऐं अली ज़ैदी गैंगवार जी PTI में शमूलियत लाइ कमेटी ठाही। CVU ते PTI जे धरणे में अमन कमेटी जे अॻुवाननि शिरकत कई। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त मुख़ालिफ़ धुर में दमड़ी न आहे। इमरान खान 5 साल पूरा कंदो। इलेक्शन खां पहिरीं मुल्क में ॿुहारो लॻण वारो आहे। 120 ॾींहनि में 120 अदालतूं सभु गंद ख़तमु करे छॾींदियूं। नेब सखर जी कार्रवाई। कणिक स्मगल करण में मुलविस 3 जवाबदार गिरफ़्तार। जवाबदारनि में अज़ीम आराही, जुमा खान ऐं मुनवर अली शामिल। नेब जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार करोड़े रुपयनि जी कणिक स्मगल करण में मुलविस आहिनि।